मोहन चाऊ अंकल जिंदाबाद। ॾाढो प्यार ॾिनऊं। हिकिड़े हिननि जी घड़ी ख़राब थी वेंदी, हर हर घड़ी ख़राब थी वेंदी, न घड़ी ठाराइण में ॾाढो परेशान हुयो। 3-4 महीना हले, तंहिंखां पोइ वरी ख़राब थी वञे त हिकिड़े घड़ी वारे वटि विया, यार हर हर ख़राब थी वञे, ढंग सां ठीकु करे छॾ। चई ॾिसो 50 दिरहम लॻंदा, ज़िंदगी भर जे लाइ ठीकु करे छॾींदुमि। मोहन चाऊ 50 दिरहम ॾिना, घड़ी ॾिनऊं, ठीकु करे छॾ। हुन ठीकु करे ॾेई छॾी। हिननि पाती 6 महीननि खां पोइ वरी ख़राबु। हे पहुता घड़ी वारे वटि, ॾाढो सुनायो हुनखे, गारियूं वारियूं ॾिनऊं। 50 दिरहम वरिता, चयो ज़िंदगी भर जी गारंटी, हे छा वरी ख़राबु थी वई 6 महीने। घड़ी वारे चई असल में जंहिं ॾींहुं तव्हां घड़ी ठाराइण आया हुआ उन ॾींहुं तव्हांजी तबियत बि ख़राबु हुई। मूंखे लॻे पियो 2-3 महीननि में कमु निपटी वेंदो। हाणे तव्हां जीअर आहियो त हुनजे लाइ मां छा थो करे सघां। पर कमाल जो तव्हांजे हिते सम्मान ॾाढो आहे। दुबई में वाकई मां दुबई, आई लव दुबई, मां तव्हांखे प्यार थो कयां, दुबई सां मूंखे प्यार थी वियो। तव्हांजे हिते बुज़ुर्गनि जो सम्मान आहे, असांजे हिते एतिरो सम्मान न आहे। मां मध्य प्रदेश मां आहियो आहियां, हिंदुस्तान में इंडिया में मध्य प्रदेश MP आहे। असांजे हिते एतिरो सम्मान न आहे बुज़ुर्गनि जो। असांजे हिते त मोहन चाऊ जी उमिरि जो हिकिड़ो माण्हू गुज़ारे वियो त स्कूल जी छुट्टी करे छॾियऊं। त हिकिड़े छोकिरनि पुछियो कि स्कूल जी छुट्टी छो करे छॾियो। चई असल में ईअं आहे, मास्तर जवाबु ॾिनो, असल में ईअं आहे कि जॾहिं हिननि जी उमिरि जो को बुज़ुर्ग गुज़ारे वेंदो आहे त स्कूल जी छुट्टी करे छॾींदा आहिनि। सॼा छोकिरा छुट्टी में वापसि मोटनि पिया त ॾिठूं ॿ हिननि जी उमिरि जा माण्हू बीड़ी पिया छिकनि। त हिकिड़े छोकिरे ॿिए छोकिरे खे ठूठ मारियईं, ठूठ हयईं, चई ॾिस यार असांजी 2 छुट्टियूं त हिते बि फाथल पियूं आहिनि। लाफ्टर चैलेंज में मूंखे ॾाढो प्यारु मिलियो। मूंखे जेके बि माण्हू गॾिजा उन्हनि मूंखे चयो कि अगरि सुंदराणी तरक़ी करणी अथई त सुठा सुठा किताब पढ़। जेतिरी सुठी सुठी बुक पढ़ंदे ओतिरी तूं लंबी तरक़ी कंदे। मां हुननि जी सलाह मञी साईं। मां सुठी सुठियूं किताबूं पढ़णु चालू करे छॾियूं। मां सभिनि खां पहिरियां मुंशी प्रेमचंद जी खे पढ़ियो। हो हाणे हिन दुनिया में कोन्हे, भॻवानु हुन जी आत्मा खे शांती ॾे। तंहिंखां पोइ साईं मां हरबंश राय बच्चन खे पढ़ियो, उहो बि गुज़ारे वियो। झूलेलाल हुन जी आत्मा खे बि शांती ॾे। राम बख्शाणी साहब ॿुधो आहे तव्हां बि हिकिड़ी किताब लिखी रहिया आहियो। न माने मां अगरि पूरी थी वई हुजे त मां पढ़णु थो चाहियां हुनखे, न तव्हां ग़लति सम्झो था। प्रेमजानी साहब खे मुंहिंजे हिन गुण जो पतो पियो। प्रेमजानी साहब मां वटि आया, पंहिंजी घरवारी जो किताब खणी आया। चई सुंदराणी साहब हिनखे पढ़ो ऐं जेतिरी जल्दी थी सघे ख़तमु कयो हिनखे। हे प्रेमजानी साहब खे पंहिंजी मूंखे पतो पियो कि ज़ाल सां केतिरो प्रेम कंदा आहिनि।